मुहर्रम मोटी आयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन व जन्नतु लिल मुमिनीन व नारु लिल काफिरीन। अस्सलातु वस्सलामु अला नबिय्यिना व शफीए ज़ुनूबिना व हबीबे कुलूबिना मौलाना मौलाए सकलैन जद्दुल हसन वल हुसैन अबुल कासिम मोहम्मद सल्लल्लाहु अस्सलातु वस्सलामु अला खलीफती व वारिस इल्मिही अली इब्न अबी तालिब अलैहि सल्लल्लाहु वलानतुल्लाहि अला अदाहिम अजमईन मिनलान इला क़ियाम यौमिद्दीन। फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला इन्नी मा ख़लक़तु समाअ मबनिया वला अर्ज़म मदहिया वला क़मरम मुनीरा वला शम्सम मुज़िया वला फ़ल्कन यदूरो वला बहरन यजरी इल्ला फ़ी मुहब्बति हाउलाइल ख़म्सतिल लज़ीना हुम तहतल किसा। बर मोहम्मद व आले मोहम्मद सल्लल्लाहु इब्तिदा उन्हीअ पाक परवरदिगारे आलम जे नाम सां जेको तमाम आलमीन जो ख़ल्क़णहार आहे, जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी ऐं तव्हां सभिनी जी जान आहे। उहो ई परवरदिगारे आलम जंहिं पंहिंजे कलाम मजीद में पंहिंजी तारीफ़ में फरमायो कुल हुवल्लाहु अहद, चई छॾियो त अल्लाह हिकु आहे, जंहिं पंहिंजे बंदन जी हिदायत लाइ पंहिंजे बंदन जे हर क़दम ते उन्हनि जी रहनुमाई फरमाई। उहो ई परवरदिगारे आलम जेको असांजो ख़ालिक त आहे लेकिन मख़लूक न आहे, जेको राज़िक त आहे मरज़ूक न आहे। उहो ई परवरदिगारे आलम मोहम्मद व आले मोहम्मद जी शान में इरशाद फरमाए रहियो आहे त इन्नी मा ख़लक़तु समाअ मबनिया वला अर्ज़म मदहिया वला क़मरम मुनीरा वला शम्सम मुज़िया वला फ़ल्कन यदूरो वला बहरन यजरी वला फ़ुल्कन यसरी इल्ला फ़ी मुहब्बति हाउलाइल ख़म्सतिल लज़ीना हुम तहतल किसा। परवरदिगार आलम फरमायो त न ख़ल्क़ कया हा ज़मीन खे, न ख़ल्क़ कया हा आसमान खे, न ख़ल्क़ कया हा सिज खे, न चंड खे, न दरियान खे, न दरियान में वहंदड़ ॿेड़ियुनि खे। ख़ल्क़ कयो आहे त इन्हनि पंजनि जे सदके में जेके चादर ततहीर जे हेठां आहिनि। उहो ई परवरदिगार आलम जंहिं पंहिंजे बंदन खे हर मोड़ ते हिदायत अता कई, उहो ई परवरदिगार आलम पंहिंजे कलाम मजीद में इन्हनि पंजनि जी मदह बयान करे रहियो आहे। हिन पूरी काइनात जे ख़िलक़त जो मक़सद इहे पंज तन पाक आहिनि। उन्हनि पंजनि जी तारीफ़ में ख़ुदावंद आलम फरमायो त मां हिन पूरी काइनात खे ख़ल्क़ फरमायो आहे। अगरि इन्हनि खे ख़ल्क़ न फरमाया हा त काई बि शइ ख़ल्क़ न कया हा। उन्हीअ परवरदिगार आलम पंहिंजे बंदन में पंहिंजो तारुफ़ कराइण लाइ हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ल्क़ फरमायो। हाणे ॾिठो वञे त कंहिंजो बि असां तारुफ़ कराईंदा आहियूं त सभ खां पहिरियां इहो ई ॾिठो वेंदो आहे त वॾे जे ज़रिए नंढे जो तारुफ़ करायो वेंदो आहे, मशहूर जे ज़रिए आम जो तारुफ़ करायो वेंदो आहे। घर में कोई बि
वॾो फर्द हुजे त बाक़ी अफ़रादनि जी तारीफ़ उन वॾे फर्द जे ज़रिए कराए वेंदी आहे। लेकिन क़ुरान मजीद में इन जे उबतड़, इन जे मुखालिफ़ हिकु आयत मिले थी त ख़ुदावंद आलम चाहियो त मां माण्हुनि जे दरमियान सुञातो वञा त मोहम्मद जे नूर खे ख़ल्क़ फरमाए। परवरदिगार आलम जेको कमाल में बि वॾो आहे त निस्बत में बि बुलंद आहे। ख़ुदावंद आलम जेको ख़ालिक़ अकबर आहे उन पंहिंजो तारीफ़ मोहम्मद जहिड़ी मख़लूक जे ज़रिए करायो। मोमिनात तवज्जो आहे। ख़ुदावंद आलम मोहम्मद जहिड़ी मख़लूक जे ज़रिए पंहिंजो तारीफ़ फरमायो ऐं पंहिंजे हबीब खे फरमायो त हे मुंहिंजा हबीब माण्हुनि खे चई छॾियो कुल हुवल्लाहु अहद, चई छॾियो त अल्लाह हिकु आहे, त जीअं माण्हू सुञाणे वञनि त अल्लाह हिकु बि आहे, त अल्लाह ख़ालिक़ बि आहे, अल्लाह राज़िक़ बि आहे। उहो ई अल्लाह जंहिं मोहम्मद जहिड़े शाहकार खे ख़ल्क़ फरमायो। परवरदिगार आलम पंहिंजो तारीफ़ पंहिंजे हबीब जे ज़रिए कराए छॾियो। लेकिन जॾहिं मसलो अचे थो, जॾहिं ॻाल्हि अचे थी ख़ुदि रसूल ख़ुदा जे तारीफ़ जी, त असीं हदीस किसा में पढ़ंदा आहियूं त ख़ुदावंद आलम खां जॾहिं हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम सवाल पुछो त ख़ुदाया या रब व मन तहतल किसाए, ख़ुदाया चादर किसा, चादर ततहीर जे हेठां कहिड़ियूं हस्तियूं आहिनि जिन हस्तियुनि ते तूं फ़ख्र करे रहियो आहीं। त ख़ुदावंद आलम छा इरशाद फरमायो, आवाज़ कुदरत आई त हम फातिमा जो अबूहा व बालुहा व बनुहा। पंजतन पाक पुरखुलूस सलावत हाणे इते थियण ईअं खपे पियो त ख़ुदावंद आलम पंहिंजे हबीब जो तारीफ़ पंहिंजे हबीब जे ज़रिए करायो। हाणे पंहिंजे हबीब जो तारीफ़ पंहिंजे ज़रिए कराए हा, या कंहिं अहिड़े माण्हूअ जे ज़रिए कराए हा जेको निस्बत में, जेको कमाल में रसूल ख़ुदा खां बुलंद हुजे हा। लेकिन ख़ुदावंद आलम इरशाद फरमायो त हम फातिमा तो अबूहा व बालुहा व बनुहा, इन चादर ततहीर जे हेठियां फातिमा आहे, फातिमा जो बाबा आहे, फातिमा जो शोहर आहे, फातिमा जा फर्जंद आहिनि। हालांकि थियण ईअं खपे हा त ख़ुदावंद आलम फरमाए हा त इन चादर जे हेठियां मुंहिंजो हबीब आहे, उनजी दुख्तर आहे, उनजो शोहर आहे, उनजा फर्जंद आहिनि। लेकिन ख़ुदावंद आलम इरशाद फरमायो इन चादर जे हेठियां फातिमा आहे, फातिमा जो बाबा आहे, फातिमा जो कफू आहे ऐं फातिमा जा फर्जंद आहिनि। ख़ुदावंद आलम जॾहिं चादर ततहीर जे हेठां इहे पंज ई हस्तियूं अची वयूं त ख़ुदावंद आलम हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खे हुकुम ॾिनो त तव्हां मुंहिंजे हबीब ॾांहुं पैगाम खणी वञो। जॾहिं चादर ततहीर जे हेठां इहे ई पंज ई हस्तियूं आयूं त उन ॾींहुं कुझु ख़ासि ई पैगाम नाज़िल थियणो हुयो। रसूल ख़ुदा जॾहिं कंहिं ख़ासि रंग में हूंदा, जॾहिं बि जंहिं बि रंग में हूंदा हुआ, वही परवरदिगार उन ई रंग में नाज़िल थींदी हुई। जॾहिं रसूल ख़ुदा जन वेठा हूंदा हुया त या अय्युहल मुदस्सिर जी सदा में वही ईंदी हुई। जॾहिं मिंबर ते तशरीफ़ फरमा हूंदा हुया त या अय्युहन नबी जी सदा ईंदी हुई। जॾहिं पैगाम रिसालत पहुचाइणो हूंदो हो त या अय्युहल रसूल बलिग जी सदा ईंदी हुई। लेकिन जॾहिं चादर ततहीर जे हेठां मोहम्मद वाले मोहम्मद अची विया त ख़ुदावंद आलम हज़रत जिब्राईल खे फरमायो त हे जिब्राईल वञो ऐं मुंहिंजे हबीब खे चओ त इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम अर्रिज्स अहलल बैति व युतहिरकुम ततहीरा। ख़ुदावंद आलम हज़रत जिब्राईल खे फरमायो त मुंहिंजे हबीब खे पैगाम ॾेई छॾियो त हे मुंहिंजा हबीब, अल्लाह जो इहो इरादो आहे त ख़ुदावंद आलम तव्हांखे ऐं तव्हांजे अहल बैत खे अहिड़ी तरह सां पाक ऐं पाकीज़ा रखे जहिड़ी तरह सां पाक ऐं पाकीज़ा रखण जो हक़ आहे। जॾहिं रसूल ख़ुदा जन खे इहा वही नाज़िल थी त ख़ुदावंद आलम जे हबीब
बारगाह खुदावंदी में हथ बुलंद कया ऐं फरमायो अल्लाहुम्मा इन्नी हाउलाए अहल बैती। खुदाया ही मुंहिंजा अहल बैत आहिनि, खुदाया ही मुंहिंजा अहल बैत आहिनि, हिननि जो गोश्त मुंहिंजो गोश्त आहे, हिननि जो खून मुंहिंजो खून आहे। खुदाया जेके हिननि सां दुश्मनी रखनि तूं उन्हनि सां दुश्मनी रख, जेके हिननि खे दोस्त रखनि था तूं उन्हनि सां दोस्ती कर। ऐं खुदावंदे आलम बेशक ही मुंहिंजा अहल बैत मूं मंझां आहिनि, मां इन्हनि मंझां आहियां। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह, या अली, या अली, मोहम्मद वाले मोहम्मद खुलूस सलवात। अल्लाहुम्मा सल्ली अला पंजतन जा फज़ाइल जेतिरा बयान कजन बयान नथा करे सघनि। असां इन क़ाबिल नाहियूं, इन लाइक़ नाहियूं त असां इन्हनि पाक हस्तिन जा मुकम्मल तौर ते फज़ाइल बयान कयूं। मुंहिंजी नंढड़ी कोशिश आहे त तव्हांजी ख़िदमत में फज़ाइल आले मोहम्मद बयान कंदी हलां त जॾहिं चादर किसा में अचण खां पहिरियां रसूल ख़ुदा जन जनाब फातिमा ज़हरा जे घर तशरीफ़ फरमा थिया त छा फरमायो? बीबी फातिमा ज़हरा खे रसूल ख़ुदा फरमायो इन्नी अजद फी बदनी ज़ौफ़ा, ए फातिमा मुझे जिस्म में कमजोरी महसूस थी रही है। जनाब रसूल ख़ुदा इरशाद फरमायो त फातिमा मूंखे चादर ततहीर आणे ॾियो। जॾहिं रसूल ख़ुदा जन चादर ततहीर जे साए में आया त इरशाद फरमायो हाणे मुंहिंजे जिस्म में सुकून महसूस थी रहियो आहे। अगर ॾिठो वञे त नबी पैगंबर उम्मत जे तमाम बीमारियुनि जा, उहे बीमारियूं रूहानी हुजनि या जिस्मानी हुजनि, उन्हनि तमाम बीमारियुनि जा मौलिज हूंदा आहिनि। लेकिन रसूल ख़ुदा जन फरमायो, हदीस किसा जा जुमला आहिनि, रसूल ख़ुदा जन फरमाइनि था इन्नी अजद फी बदनी ज़ौफ़ा, मुंहिंजे जिस्म में कमज़ोरी महसूस थी रही आहे। जॾहिं चादर किसा जे हेठां अची विया त फरमायो हाणे मुंहिंजे जिस्म में सुकून महसूस थी रहियो आहे। ख़बर पई त जेको उम्मत जो शाफ़ी हुजे, जेको उम्मत जो मौलिज हुजे उनखे नबी चइबो आहे, जेका नबीअ जी मौलिज हुजे उनखे फातिमा चइबो आहे। बर मोहम्मद वाले मोहम्मद सलवात। इन्हनि अहल बैत जे दर खां असांखे तमाम हिदायतूं मिलियूं। इन्हनि खे खुदावंदे आलम हिन दुनिया में रोल मॉडल करार ॾिनो त जीअं इंसान इन्हनि खे ॾिसी करे पंहिंजी ज़िंदगी अॻिते वधाइनि, पंहिंजी ज़िंदगी खे ख़ूबसूरत नमूने सां गुज़ारे सघनि। उन्हनि अहल बैत असांखे सेखारियो त असांखे हिन दुनिया में फालतू न रहणो, हिन दुनिया में हिकु मक़सद तहत असां आया आहियूं, जेको मक़सद असांजो आख़िरत में मिलणो आहे। हिन दुनिया लाइ असां ख़ल्क़ न आहियूं थिया, आले मोहम्मद जी तालीमात आहिनि त असां फ़क़ति हिन दुनिया में रहिजी वञण लाइ ख़ल्क़ न आहियूं थिया। तव्हांजी ख़िदमत में हिकु नंढड़ी मिसाल ॾींदी हलां त जॾहिं बि तव्हां कंहिं मंज़िल ते वञणु चाहियो, कंहिं छत ते, कंहिं टेरिस ते वञणु चाहियो त सभ खां पहिरियां तव्हांखे वसीले जी ज़रूरत पवंदी। ईअं नथो थी सघे त असां जंप लॻाए करे, टपो ॾेई करे कंहिं बि मंज़िल ते, कंहिं बि छत ते, कंहिं बि टेरिस ते पहुची वञूं। सभ खां पहिरियां असांखे ज़रूरत पवंदी वसीले जी। जहिड़े तरह सां अल्लाह पंहिंजो तारीफ़ पंहिंजे हबीब जे ज़रिए करायो, पंहिंजे हबीब जो तारीफ़ फातिमा ज़हरा जे ज़रिए करायो, इन मां इहो साबित थिए पियो त पहिरीं बीबी फातिमा, पोइ रसूल ख़ुदा, पोइ अल्लाह ताईं पहुचंदासीं। इन्हनि पंजनि हस्तियुनि ते जॾहिं स्टेप बाय स्टेप असां पहुचंदासीं पोइ असां अल्लाह ताईं पहुची सघूं था। ख़ुदावंद आलम असांखे दुनिया में मक़सद तहत मोकिलियो। अगरि ॾिठो वञे त हिन असांजी ज़िंदगीअ में चंद साल आहिनि जेके असां ज़िंदगी जा गुज़ारींदा आहियूं। घटि में घटि 75 साल इंसान जी उमिरि हुजे थी। इन 75 साल जे अरसे में असांखे आख़िरत लाइ प्लानिंग करणी आहे, आख़िरत लाइ रस्तो हमवार करणो आहे। हिकु मिसाल ॾींदी हलां तव्हांखे त 3 दोस्त हुया जेके हिकु फ्लैट में रहंदा हुआ। उहा फ्लैट 75 मंज़िला हुयो। उन फ्लैट जो इहो कानून हुयो त जॾहिं बि कोई राति जे 10 बजे खां
देर सां अचे लेट अचे त उन लाइ लिफ्ट खुलियल न हूंदी हुई। फ्लैट ते मंज़िलूं क्रॉस करण लाइ लिफ्ट हूंदी आहे त उन लिफ्ट खे 10 बजे खां पोइ बंदि कयो वेंदो आहे। हिकु दफ़े उहे टई दोस्त 10 बजे खां पोइ घर आया। उन्हनि जो घर किथे हुयो? उन फ्लैट जी आख़िरी मंज़िल ते 75 माड़ ते उन्हनि जो घर हुओ। इत्तफ़ाक़न हिकु ॾींहुं लेट थी विया। जॾहिं हुननि ॾिठो त लिफ्ट बंदि आहे, हाणे असांखे सीढ़ियुनि जे ज़रिए पंहिंजी मंज़िल पार करणी आहे। परेशान थी विया त एॾी वॾी मंज़िल आहे, 75 मंज़िल असांखे पार करे वञणी आहे। हुननि पाण में तय कयो त इहो सफ़र असांखे हिक ॿिए सां गॾु हली करे तय करणो आहे। हिकिड़े दोस्त चयो त मां तव्हांखे मंज़िल जी अधु ताईं लतीफ़ा ॿुधाईंदुसि। ॿिए दोस्त चयो तव्हांखे किसा ऐं कहाणियूं ॿुधाईंदसि। टे दोस्त चयो त आख़िर में जॾहिं पंहिंजे घर पहुचंदासीं तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदुसि जो तव्हांजा थक लही वेंदा। जॾहिं उहे टई दोस्त अलाह अलाह कंदा, किसा कहाणियूं ॿुधाईंदा, लतीफ़ा ॿुधाईंदा, पंहिंजी मंज़िल ते पहुता, ॾाढो ॾुखियो पहुता। उन्हनि जी मंज़िल उहा आसानी सां तय न थी। 75 माड़ बिल्डिंग ते चढ़ी विया, थकिजी चूर थी विया थकनि में। लेकिन जॾहिं उते पहुता त ॿिनि दोस्तनि उन दोस्त खे चयो त तव्हां हाणे ॿुधायो। तव्हां चयो त आख़िर में तव्हां अहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदव जंहिंखे ॿुधी तव्हांजा थक लही वेंदा। त उन शख़्स उन ॿिनि दोस्तनि खे चयो त जेका असांजे घर जी चाबी आहे उहा हेठि रहिजी वई आहे। असांजे घर जी जेका चाबी आहे उहा हेठि रहिजी वई आहे। हाणे इन मां इहो नतीजो निकिरे थो त असां जेका पंहिंजी ज़िंदगीअ जा 75 साल हिन दुनिया में गुज़ारियूं था, त छा असां कॾहिं इहो सोचियो आहे त असांजे घर जी चाबी असां साण आहे? छा असां पंहिंजे घर जी चाबी पाण सां गॾु खणी आया आहियूं? त ख़ुदारा अहले बैत जूं जेके तालीमात आहिनि उन्हनि ते असांखे अमल करणो आहे। असांखे पंहिंजी जन्नत जी चाबीअ खे कॾहिं बि फरामोश नाहे करणो। बर मोहम्मद व आले मोहम्मद सलवात। अल मुख्तसिर अहल बैत जा फ़ज़ाइल बि बुलंद आहिनि, मसाइब बि बुलंद आहिनि। इहो जुमिलो तव्हां मुख़्तलिफ़ उलमा खां ॿुधो हूंदो, मुख़्तलिफ़ पढ़ण वारनि खां ॿुधो हूंदो त अज़मत बि बुलंद हुई त उन्हनि जूं मुसीबतूं बि बुलंद हुयूं। अज़ादाराने मज़लूम करबला, करबला में अहिड़ा ज़ुल्म थिया जिन ज़ुल्मनि खे ॾिसी करे ज़ालिम पाण बि परेशान थी विया। जॾहिं मुख़्तार सकफ़ी जन अबू ख़लीफ़ खां सवाल पुछियो त ए अबू ख़लीफ़, तूं केतिरो ज़ालिम आहीं? छा तोखे करबला में ज़ुल्म कंदे कॾहिं कोई अहिड़ो मौक़ो न आयो जिते तूं बि रुनो हूंदे, जिते तोखे बि थोरो क्यास आयो हूंदो? अबू ख़लीफ़ चवणु लॻो त हिकु वक़्तु उहो हुयो जॾहिं मां त छा पूरी फ़ौज यज़ीद बि रुनी हुई। उहो वक़्तु तॾहिं हो जॾहिं न मौला हुसैन पंहिंजे हथनि ते नंढड़े अली असगर खे खणी आया। जॾहिं न अली असगर पंहिंजे ख़ुश्क लबनि ते ज़बान फेरे करे अल तश चयो आहे न, फ़ौज अश्किया रोइण शुरू कयो आहे। अज़ादारो, अहल बैत जा मसाइब जिन खे बयान कयो वञे त ॿुधण वारा बर्दाश्त न करे सघंदा, पढ़ण वारा बर्दाश्त न करे सघंदा। अज़ादारो, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जंहिंजो हिकु सहाबी जंहिंजो नालो हबीब इब्न मज़ाहिर आहे। हबीब इब्न मज़ाहिर उहो सहाबी जंहिंजे बारे में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन पंहिंजे ख़त में लिखियो त मिन हुसैन इब्न अली इला रजुलन फ़क़ीह। हुसैन इब्न अली जी तरफ़ खां इहो ख़त दीन खे सम्झण वारे ना। जॾहिं इहो ख़त हबीब इब्न मज़ाहिर खे मिलियो आहे न, हबीब इब्न मज़ाहिर ॾिठो सभ खां पहिरियां मथां लिखियल आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।
अज़ादारा ने मज़लूम करबला इमाम हुसैन अलैहिस्सलाम इन खां पहिरियां जेतिरा बि ख़त लिखिया आहिनि उन्हनि में लिखियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, लेकिन इहो पहिरियों ख़त हुयो जंहिंमें इमाम हुसैन अलैहिस्सलाम लिखियो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। जॾहिं इहो ख़त हबीब इब्न मज़ाहिर खे मिलियो आहे, हबीब इब्न मज़ाहिर कॾहिं पढ़ी रहियो आहे ख़त खे, कॾहिं अखियुनि सां लॻाए रहियो आहे, कॾहिं बोसा ॾेई रहियो आहे। हबीब इब्न मज़ाहिर इमाम हुसैन जी ख़िदमत में हाज़िर थिया, कदमनि ते हथ रखी फरमाइण लॻा मौला लब्बैक या अबा अब्दुल्लाह। अज़ादारा ने मज़लूम करबला जॾहिं हिन हबीब इब्न मज़ाहिर जी शहादत थी आहे, मक़तल जी किताबनि में मिले थो न इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जे चेहरे ते शिकस्त जा आसार नमूदार थिया। हिक ॿिए सहाबी जो ज़िक्र मिले थो सईद इब्न जुबैर, 75 साल उम्र हुई सईद इब्न जुबैर जी। न तलवार खणी सघे पियो न नेज़ो हलाए सघे पियो, लेकिन पोइ बि इमाम हुसैन जी नुसरत जे लाइ तशरीफ़ फरमा थियो। जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम असर आशूर खे 3 हिस्सनि में तक़सीम कयो आहे न, पंहिंजे सहाबा जे लाइ हिकु हिसो मख़सूस कयो आहे, हिकु हिसो पंहिंजे अहल बैत लाइ मख़सूस कयो आहे, हिकु हिसो इबादत लाइ मख़सूस कयो आहे। जॾहिं इबादत जो वक़्तु आयो आहे न, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे आॾो सईद इब्न जुबैर अची फरमाइण लॻा मौला मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां तव्हांजी हिफ़ाज़त कयां, न मां तीर तो हलाए सघां न मां नेज़ा खणी सघां थो, लेकिन मुंहिंजो सीनो इन क़ाबिल आहे त मां दुश्मननि जे तीरनि खे झले सघां। जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन नमाज़ शुरू कई आहे, सईद इब्न जुबैर कॾहिं खाॿे पासे झुकी करे तीरनि खे रोकियो, कॾहिं खाॿे पासे रुकी करे तीरनि खे झुलियो। जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम आख़िरी सलाम पढ़ियो अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह, सईद इब्न जुबैर जी आवाज़ आई अस्सलाम अलैका या अबा अब्दुल्लाह, मौला मुंहिंजो सलाम क़बूल कयो, मौला मुंहिंजो आख़िरी सलाम क़बूल कयो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम सईद इब्न जुबैर जे सर मुबारक के पंहिंजे ज़ानुनि ते रखियो आहे। सईद इब्न जुबैर फरमाइण लॻा मौला ईअं थो महसूस थिए कोई मुंहिंजे साॼे पासे अची वेठो, मौला जी आवाज़ आई आहे सईद अदब सां सलाम कर, इहो मुंहिंजो नाना मुस्तफ़ा तोखे वठण आयो आहे। थोड़ी देर गुज़री आहे, सईद जी आवाज़ आई आहे मौला मूंखे ईअं थो महसूस थिए मुंहिंजे खाॿे पासे कोई अची वेठो, मौला जी आवाज़ आई आहे सईद अदब सां सलाम कर, इहो मुंहिंजो बाबा अली मुर्तज़ा आहे। अज़ादारो थोड़ी देर गुज़री आहे, सईद जी आवाज़ आई आहे मौला मूंखे ईअं महसूस थो थिए कोई मुंहिंजे मथनि खां अची वेठो, मौला जी आवाज़ आई आहे सईद अदब सां सलाम कर, इहो मुंहिंजो मदीने वारो ग़रीब हसन मुजतबा आहे। जॾहिं न सईद इब्न जुबैर महसूस कयो आहे त संदसि पेरनि खां कोई अची रहियो आहे, रोई करे मौला खे फरमाइनि था मौला कोई मुंहिंजे पेरनि जी तरफ़ खां अची रहियो आहे। उन टाइम मौला हुसैन खां बर्दाश्त न थियो, मौला सईद जो सर ज़मीन ते रखियो ऐं फरमाइण लॻा सईद अदब सां सलाम कर, मुंहिंजी अम्मा ज़हरा तोखे वठण आई। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।